दोस्तों जेको आहे सो हाणे असां जेके प्रॉब्लम्स हल करे रहिया आहियूं असांजा 6वीं क्लास जा 9.1 चैप्टर जेको आहे असांजो नओं आहे। हाणे जेको 4 प्रॉब्लम्स ऑलरेडी मां तव्हांखे कराए चुको आहियां। हाणे उन्हनि 4 प्रॉब्लम्स में छा हुयो त असांखे हिकिड़ी स्टेटमेंट गिवन हुई, उन स्टेटमेंट खे पढ़ी करे असांखे छा ठाहिणो आहे, असांखे इक्वेशन ठाहिणी आहे। त हाणे हे जेको 5 नंबर प्रॉब्लम आहे उन में जेको आहे सो सेम प्रोसेस आहे त स्टेटमेंट पढ़ी करे असांखे छा ठाहिणी आहे, इक्वेशन ठाहिणी आहे। त हाणे अचो ॾिसूं हे जेको प्रॉब्लम नंबर 5 आहे उन में छा थो चए ऐं असांखे इक्वेशन कहिड़ी मिलंदी। चए थो ए नंबर इंक्रीज़ड बाय 2 इज़ 4। चए थो दोस्तों हिकिड़ो असांजो को बि नंबर आहे, छा आहे, ए नंबर इंक्रीज़ड बाय 2 इज़ इक्वल टू 4। चए थो को नंबर आहे असांजो उन में असां 2 जोड़ कंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो, 4 मिलंदो। चए थो को नंबर, दोस्तों को नंबर इन मां मतिलबु इहो आहे त असांखे उन नंबर जी ख़बर न आहे। त हाणे दोस्तों जॾहिं कंहिं नंबर जी असांखे ख़बर न हुजे, अननोन हुजे, त उहो असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त उहो छा कंदा आहियूं, सपोज़ एक्स या वाई में सपोज़ कंदा आहियूं। उहो डिपेंड करे थो अव्हां ते त अव्हां कहिड़ो सपोज़ कयो था। त हाणे दोस्तों ए नंबर, हाणे हे जेको असांजो नंबर आहे ए नंबर, हाणे हे जेको नंबर आहे असांजो उहो छा आहे, असांजो अननोन आहे। हाणे हे जेको असांजो नंबर आहे उहो छा आहे, असांजो अननोन आहे। त हाणे जॾहिं का शइ असांजी अननोन हुजे त असां उहा छा खणंदासीं, एक्स या वाई खणंदासीं। त ए नंबर, हाणे हे जेको नंबर आहे असांजो ए नंबर उहो छा आहे, असांजो अननोन आहे। हाणे उहो जॾहिं का शइ असांजी अननोन हुजे त उहा असां छा खणंदासीं, एक्स खणंदासीं या वाई खणंदासीं। इज़ इंक्रीज़ड बाय 2। हाणे हे जेको असांजो अननोन नंबर आहे उन में असां 2 जोड़ कयूं, इंक्रीज़ड मतिलबु जोड़ कयो, इंक्रीज़ड बाय 2। हाणे जेको अननोन नंबर आहे असांजो उन में तव्हां 2 जोड़ कयो त असांखे रिज़ल्ट छा मिलंदी दोस्तों, 4 मिलंदी। हाणे अचो ॾिसूं अननोन नंबर ऐं अननोन नंबर मूं लिखियो इंक्रीज़ड बाय 2, माना अननोन नंबर में छा कयो, तव्हां 2 जोड़ कयो, 2 जोड़ कंदासीं, इज़ इक्वल टू 4, माना अननोन नंबर में 2 जोड़ कयो त असांखे जवाबु छा मिलंदो, 4 मिलंदो। हाणे जेको आहे सो हीअ जेका असांजी दोस्तों इक्वेशन थी हीअ थी, ठीकु आहे दोस्तों। हाणे हिते इक्वेशन जेको आहे हिते इज़ इक्वल टू लिखियलु न आहे, पर जेको आहे चए थो इंक्रीज़ड बाय 2 विल बी इक्वल टू 4। त जेको आहे तंहिंजे करे मां जेको आहे हिते बराबरि जी निशानी ॾिनी आहे। त दोस्तों ॾिसो जेकॾहिं को बि स्टेप किथां बि तव्हांखे सम्झ में नथो अचे त कमेंट में पुछी सघो था। दोस्तों हे 5 नंबर जेको प्रॉब्लम कयोसीं सिंपल हुयो, 5 नंबर न बल्कि जेके प्रॉब्लम्स हुया असांजा सिंपल हुया, उमेद आहे तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। त हाणे हे जेको असांजो 6 नंबर प्रॉब्लम आहे उहो बि असां उन में छा असांखे इक्वेशन फाइंड करणी आहे। त सेम प्रोसेस आहे, को नओं प्रोसेस न आहे। त जेको पुराणो प्रोसेस आहे, प्रीवियस प्रोसेस हुयो उनखे फॉलो करे ई असां जेको आहे थो हिन मां बि असां इक्वेशन कंस्ट्रक्ट कंदासीं। त हाणे हिन में इक्वेशन कीअं कंस्ट्रक्ट थींदी, चए थो 15 decreased from a number the result is 5। त को नओं का नई लॉजिक न आहे, सेम प्रोसेस प्रीवियस जेको आहे उनखे फॉलो कंदासीं। चए थो द 15 डिक्रीज़ड फ्रॉम ए नंबर। हाणे दोस्तों चए थो असां को बि असांजो हिकिड़ो नंबर आहे, छा आहे असांजो को हिकिड़ो असांजो नंबर आहे, उन मां असां 15 कट कंदासीं त असांजो जवाबु छा ईंदो, 15 ईंदो। स्टेटमेंट में इहो असांजो रिटन आहे। हाणे हिन में छा आहे असांजो दोस्तों ए नंबर, हाणे हे जेको असांजो नंबर आहे जंहिंमां असांखे 15 कट करणा आहिनि। हाणे हे जेको ए नंबर आहे न दोस्तों, हे जेको ए नंबर आहे इन मां असांखे छा करिणो आहे, 15 कट करिणो आहे। माना ए नंबर आहे इन मां 15 कट कंदासीं, असांजो रिज़ल्ट छा मिलंदो, 5 मिलंदो। पर हाणे दोस्तों हे जेको ए नंबर आहे, हाणे इहो जेको नंबर आहे अननोन आहे। त हाणे जॾहिं दोस्तों का शइ अननोन हुजे त मां ऑलरेडी हाणे ॾसे चुको आहियां त उहा असां छा खणंदा आहियूं, एक्स या वाई जे बराबरि करे रखंदा आहियूं, एक्स या वाई। हाणे ए नंबर आहे अननोन आहे दोस्तों, त उनखे मूं छा करे रखियो आहे, एक्स या वाई। त हाणे अननोन जॻह ते छा लिखां मां, एक्स, ठीकु आहे दोस्तों। ए नंबर उन मां असांखे छा कट करिणो आहे, ॾिसो दोस्तों 15 कट कया आहिनि, ठीकु आहे दोस्तों। त द रिज़ल्ट इज़ 5। त हिन नंबर मां अननोन नंबर मां तव्हां 15 कट कयो, अननोन नंबर मां तव्हां 15 कट कयो त जवाबु छा मिलंदो असांखे, 5 मिलंदो। द रिज़ल्ट मतिलबु जवाबु छा आहे असांजो, 5 आहे। त दोस्तों हीअ जेका असांजी इक्वेशन आहे उहा कंस्ट्रक्ट थी वई।